बाबा साईं रईस वॾो त बहादुर खान तरफ़ विया आहे, बाक़ी रईस नंढो हाकिम खान हिते आहे बाबा। नज़ाम मिली था वठूं प्रमुदो हिते अची पहुतो आई। बस बाबा साईं, बस धिक्का खाई 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 हिते अची पहुतो आहियां बाबा। जेकॾहिं रमू वापसि अची न त मुंहिंजी ज़मीन हाज़ुर आहे, अचे संभाल। न बाबा साईं, फिलहाल तो मैं हिते ख़ुशि आहियां बाबा, बाक़ी जॾहिं जवाब मिलियो त पोइ अची हाज़िर थिबो बाबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाल आहे ठीक आहे, वेहो वेहो। रमू जी बाबा। वञ कुछ खाइण पीअण लाइ तयारु कराए। न हाकिम खान, इहा तकलीफ़ तव्हां न कयो, छो त मां खाई पी पोइ हिते पहुतो आहियां। हा, नेराने ताणे कोई बि घरों कोन निकिरंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में कुझु खाई पी वठो। रमू जल्दी कर, देर न। जी बाबा साईं, देर न लॻंदी बाबा, मां जो ई वियुसि। दिलावर खान हिते न आहे छा? अदा वॾो बहादुर खान जे ॻोठु निकिरी वियो आहे। तव्हां ॿुधायो, तव्हांजो अचणु कीअं थियो आहे? हाल वाल खैरन जा आहिनि हाकिम खान। सेठ माराम का खेरा खां ज़मीन ख़रीद कई, जेका मूं 5 सालनि लाइ मकादे ते खई आहे। ख़ैरात वधे थी, थाफ कंदी, ऐं तव्हां उन्हनि पेरनि ते हिते अची पहुता आहियो। का बि थाप नाहे, पूरी लिखत आहे। हा, पूरी लिखत। ॾिसो खान, तव्हां ॿार न थियो, तव्हांजी इज़त कई आहे, उहो इन ई करे जो भले साईं ते हथ रखी फ़ैसिलो थियो आहे। जॾहिं भले साईं ते हथ रखी फ़ैसिलो थियो तॾहिं असां पंहिंजे दिलि मां गैर कढी छॾियो। गैर त असांजे दिलि में बि न आहे, इहो त असांजो हक़ आहे। हा, हक़। तव्हां बि ज़ाती ॼाणो था त इन ज़मीन जो कब्ज़ो मारम खान न छॾाए सघंदो, पोइ तव्हां विच में टंग छो था अड़ायो? हाकिम खान, कंहिं ग़रीब सां ॾाट थियण ही खान कोन ॾींदो। तव्हां सां त कोन्हे कई न। एतिरो दम आहे खाना ने। बस तव्हां आया हो मुंहिंजे तॾे ते, ऐं मां पंहिंजे तॾे खे लॼाइण नथो चाहियां। इन मौज़ू खे छॾे करे तव्हां ॿी का बि ॻाल्हि कयो, बाक़ी ज़मीन मुतलिक़ मां का बि ॻाल्हि ॿुधणु नथो चाहियां। वेहो, कुझु खाई पी वञो। जॾहिं तव्हां मुंहिंजी इज़त ई नथा कयो त पोइ हिते मुंहिंजो वेहण मां कहिड़ो फ़ाइदो? जेकर असां पंहिंजी ज़मीन तव्हां हवाले कयूं त पोइ ई असांजी इज़त थींदी। ज़मीन त हाकिम खान हर हाल में मां वठंदुसि। हा, अजाया ख़्वाब ॾिसणु छॾे ॾियो। फ़ैसिलो थियो आहे, जेकर फ़ैसिले जी भंज कड़ी थी त ॾाढो सौदो तव्हांखे महांगो पवंदो। सस्ते महांगे खे खान कॾहिं बि न ॾिठो। बाक़ी रहियो हक़, उहो त हर हाल में मां वठंदुसि। हा, हाकिम खान वठंदुसि। खान मौल बार जे मथां असां विजावल कोन आहियूं जो असांजे तर में अची ऐं असांजी ज़मीन ते कब्ज़ो कंदो। कब्ज़ो न, इहो असांजो हक़ आहे। हक़ असांजो। जॾहिं बि चइनि चङनि में तव्हां हक़ ज़ाहिर कयो त इन ॻाल्हि खे ॾिसी वठंदासीं। मां मोटी ईंदुसि हाकिम खान। पहिरियां रहियसि दिलावर खान सां ॻाल्हाए ॾिसां, पोइ ई ॾिसंदुसि त तव्हां मूंखे ज़मीन जो कब्ज़ो कीअं नथा ॾियो। हा, ज़मीन जो कब्ज़ो वॾो आयो आहे मरम खान खे कब्ज़ो छॾाए ॾियण वारो।
जे सिर ॾे ख़ैर हुजे। हिन मोए जो छो वात पटिजी वियो आहे जन ते? ख़बर ई कान्हे अलाए तो हिन मोए जो मथो छा ते ख़राब कयो आहे। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। खैर जे सिर ॾे ख़ैर हुजे, मां थी मथो ख़राब कयांसि। अड़े अगई के दुआ जो भगल आहे, ॾिसे नथी पियो चप थो चटे किरड़ी वांगुरु। मोह Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. खैरा हाँ ही वठ हणी मारो पहले कुट्टे छड़ी जमला अचे तो तमला आसमान में अचूं तई वात आसमान में नहीं थी बाछा आज सर ॾे ख़ैर हुजे कॾा आसरा बस जी बस अब बस मुआ होश में तो होश में काडे गुम थी वियो बस मुझे कुआर करे भाई अरे केड़ी तुझी कुआर तुझी हाणे समझ में ये बिटिया ये बिटिया खैर दिस होश करे गाला चई छा थी कहरा एसरा दे खैर हुजे अड़ी जन्नत मां होश सां पई ॻाल्हायां होश सां हिन सां न निकाह कई त सॼी उमिरि तोखे खट ते विहारे खाराईंदो हा अदी खेरा मुझे वादो मुझो मां जन्नत के खट्टा को हेठ पेरी लाइण न ॾींदुसि बस हाणे यो खैरा तो खाने घणो थपराईंदी चुप करे भी खैरा जे सिर ॾे खैर हुजेड़ी जन्नत मां थाप कोन थी कयां थाप हा सच थी चवां पई तू हिन सां शादी कई न त सॼी उमिरि सुख वठंदी आ हूअं बि तू सोच त सही हाणे हिन उमिरि में माई तोसां केरु शादी कंदो को नंढड़ो बूर बिहान त हूंदो कोन जेको तोसां परणबो हा डंद खाई चपन खे लॻी आहे हाणे हीअ बि नाज़ थी करे सुख वठो सुख मां जणाई थी ओए जन्नत सम्झ ॻाल्हि खे अड़ी इहा हिन गुलाम कादर जी फिटी आहे जेको तोसां निकाह थो करे पियो ॿियो को बि कोन कंदुई हा मां सच थी चवां पई मज़ाक नथी कयां पई सोचे वठ जन्नत इन खां पहिरियों जो गुलाम कादर बि फिरी वञई न कसम मां असुल कोन फिरंदुसि मां कोन फिरंदुसि मखण पर मथो थोरे तो सड़े पियो ठीक आहे मां भी कुछ सोचे ॾिसां ॾिठई ॾेडर जन्नत भी राज़ी आहे तॾहिं त खिली मुस्कुराए हली वई अंदर पर अदी जन्नत ते चयो मां कुछ ॾींहं सोचे ॾिसां राजे सिर ॾे खैर हुजे गुलाम कादर वो तैयार आहे तॾहिं त खिली हली वई मुस्कुराए पई हाणे तूं मुंहिंजो कमु सरबस तो करे छॾ पोइ ॾिस वेही तुंहिंजो जन्नत जो निकाह मां हीअं थी करायां मिठाई जा ढेर खाराईंदो मां भत खाराई सुर पासे त मां वेहां सावट दिलावर खान लख चक्कर अचे तव्हांखे उहो ई कुर्ब मिलंदो पर यकीन कयो त असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे पर हिकिड़ी सोच दिमाग़ में वेही वई आहे त हींअर ई थी वियो वरी वापसि आया आहियो ख़ैर त आहे न दिलावर खान हाँ बहादुर खान खैर जल्दी न करे आयासीं त हुते असांखे हाकिम खान में हाणे कोन ॾिठो हाकिम खान
ये ॻाल्हियूं त पोइ बि थी सघनि थियूं, अञा अॼु त पहुता आहियूं। हिन वक़्तु हाल अहिवाल ॾियणु लाज़मी आहे छा? जेकॾहिं हाल अहिवाल कनि था त इन में का वॾी ॻाल्हि नाहे। कुझु ज़हन उलझल आहे। जेकॾहिं हाल अहिवाल थी वेंदा न त असांखे निंड सुकून जी ईंदी। कीअं दिलावर खान? बहादुर खान घड़ियो राति तव्हां बि सुम्हिया हो, अॼोकी राति असांजे करे सोचे पंहिंजी निंड ख़राबु कयो। हाल अहिवाल ॾेई छॾियो, बाक़ी विहाणे जे हेठां परेशानियुनि खे ॾेई सुम्हंदव त इन निंड कंहिंखे बि कोन ईंदी। अॼोकी राति ख़ैरनि सां गुज़री वेंदी, बाक़ी अलाह ख़ैर कंदो। सुबुह जो हिते हाली हवाली थी ख़ुशीअ जी ख़बर वठी पोइ वेंदासीं। अदी जीअं तव्हांजी मर्ज़ी। हा बहादुर खान, मर्ज़ीअ जूं त ही पाण मालिक आहिनि, बाक़ी असां त यार हिननि जे इशारे ते पिया मिड़ी ज़िंदगी गुज़ारियूं। जेकॾहिं ज़ाल मुड़ुस हिक ॿिए सां ख़ुशि हूंदा आहिनि तॾहिं उहो ई घर ख़ुशियुनि सां आबाद हूंदो आहे। नजी वॾे ख़बर खान या दांत निकिरी सघनि था या न? बरेस न, मां नथो चाहियां त असां हिन कम में हथ विझूं। तूं चाहण या न चाहण वारो केरु थींदो आहे? पर ऐसा बस नजीब बस, वधीक मां कुझु ॿुधणु कोन थो चाहियां। जेकॾहिं तूं कमज़ोर थी चुको आहीं त उहा ॻाल्हि कर त मां इहो कमु कंहिं ॿिए खां बि वठी सघां थो। वैसा न ई मां कमज़ोर थियो आहियां, न ई वरी हिन खान खां टिॼां थो। त पोइ छा ॻाल्हि आहे जे तो पंहिंजा पेर पुठियां कया आहिनि? ॿुधाए छा ॻाल्हि आहे? वैसा जेकॾहिं असां फ़ैसिले जी भञकड़ी कई ऐं अगराई कईसीं त इहे सभु चार चङा असांजी गिछीअ में पइजी ईंदा बाबा। उहे तॾहिं असांजे ख़िलाफ़ थींदा नजीब जॾहिं असांजे मथां चोरी साबित थींदी। बाबा तव्हां छा था सम्झो त खान जा ॾांद निकिरंदा हू माठ करे वेंदो? न रहिसे न, हू पूरी ज़मीन उथलाए छॾींदो पंहिंजी चोरी ज़ाहिर करण जे लाइ। नजीब सफ़ा गुबार आहे। मिठल खान जो ॾांद मीर खां मां ईअं ई कोराए छॾियो जो मिठल खे ॾांद जो पुछ हथ न आयो। मूसा खान वॾो बाज़ीगर आहे, खान त छा दर में कंहिंखे ॾांदनि जी बिड़क ई न पवंदी। इहा पुछ ज़री बि नज़र कंहिंखे कोन ईंदी, कंहिंजे हथ कोन चढ़ंदी। वैसा पर हाणे उहो वक़्तु न रहियो आहे। जेकॾहिं तव्हां चओ था त वरी मां कोशिशि कयां थो। कोशिश न नजीब, कोशिश न। खान जो ॾांद हर हाल में निकिरणु घुरिजनि। जेकॾहिं तोखे कुझु माण्हुनि जी ज़रूरत आहे त वैसा हमरा मूं वटि कंधार आहे, मां सुभाणे सां ई कोशिशि कयां थो। ठीकु आहे, मां इंतज़ारु कंदुसि, इंतज़ारु। दादली मां ॾिसां पई त तूं जीअं ई पंहिंजे पीउ सां मिली आई आहीं तीअं ई तुंहिंजे दिलि में कुझु ॿियो हले पियो। जेकॾहिं तूं दिलियूं पढ़ी थी वञे त पोइ हाणे मूंखे ॿुधाए त मुंहिंजे दिलि में छा पियो हले। दादली कुझु बि हुजे पर हिन वक़्तु मां इहो यकीन सां चवंदसि त तुंहिंजी दिलि में ख़ैरु नाहे। मुंहिंजी दिलि में ख़ैरु नाहे? पोइ पक सां तुंहिंजे मौत लाइ सोचो न। दादली जेकॾहिं मुंहिंजे मौत सां तुंहिंजी दिलि खे सुकून मिले थो त पोइ मां अशहद राज़ी आहियां। ईअं चवण लाइ त सभु कुझु चई वेंदो आहे,
पर जॾहिं मौत सिर मथां ईंदो आहे न त वज़न जी ख़बर पइजी वेंदी आहे। दादली चयमि न त जेकॾहिं मुंहिंजे मौत सां तुंहिंजा मसइला हल थी था वञनि त पोइ मां हाज़िर आहियां। हा ज़ीनत, तुंहिंजे मौत सां ई मुंहिंजा मसइला हल थींदा ऐं मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो। इन ई करे तूं ज़हर पी मरणु पसंदि कंदीअ या बिजलीअ में हथु विझी मरणु पसंदि कंदीअ? दादली पंहिंजो पाण खे मारणु उहा ख़ुदकशी आहे, बाक़ी जेकॾहिं तूं ज़हर ॾेई मारी त उहा ॿी ॻाल्हि आहे। तूं पाण खे न मार, ख़ुदकुशी करे इहो गुनाह न खण। मां ई तोखे ज़हर जो प्यालो ठाहे ॾियां थी, पी। 2 मिंट इंतज़ारु कर त मां तुंहिंजे लाइ मौत जो जाम ठाहे अचां। खुशी खुशी मरण थी चाहे न, वठ पी। इहा ख़ुदकुशी बि न थींदी, छाकाणि त तूं मुंहिंजी ख़ुशियुनि ख़ातिर पंहिंजी जान पई ॾिए। ॾिसें छा थी, बिस्मिल्लाह करे हिकु ई ढुक भर। वॾी आई आहे मुंहिंजे करे पंहिंजी जान ॾियण खां। तूं पंहिंजी जान कोन ॾींदी, तुंहिंजो सिर त मां खणंदसि, मां। सकीना, छा ॻाल्हि आहे? तव्हां जहिड़ी वक़्त खां हिते पहुता आहियो उन वक़्त खां परेशान पिया लॻो। आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजी वजह सां तव्हांखे आराम नथो अचे? मुस्कान, हिकु ॻाल्हि चवे जे दिलि में न करे। ॻाल्हि कर। पहिरें चक्कर आयासीं हिते त असांखे हाकिम ख़ान मोकिलियो, जे वरी हिते आया आहियूं तॾहिं बि असांखे हाकिम ख़ान ई मोकिलियो आहे। मां सम्झां थी त तव्हां हिते छो ऐं छाजे लाइ आया आहियो। इहो तूं नथी सम्झे त मां हाकिम ख़ान सां कहिड़ी ॻाल्हि करे हिते आई आहियां। कहिड़ी ॻाल्हि? हाकिम ख़ान चयो हो त मां तव्हां सां रिश्ते जी ॻाल्हि कयां, पर उते इहा छोरी सोनी। हा, इहो सोनी खे छो न वठी आया आहियो? सोनी अचे पई पर गाॾीअ तूं वापसि मोटायोमांसि। वॾी दिलचस्प छोकिरी आहे। मुस्कान, तूं मुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु फेराए छॾियो आहे। मां जेको तोखे चवणु चाहियां थी। ॾिस सकीना, तव्हां वॾा आहियो ऐं मूंखे तव्हां लाइ इज़त बि आहे, पर फ़िलहाल मुंहिंजो शादीअ जो को बि इरादो न आहे। मां तोखे ईअं नथी चवां त हिन महीने या 2-3 सालनि में तूं शादी कर। हाकिम त तुंहिंजे लाइ 5 साल बि इंतज़ारु करे सघे थो। खणी 10 साल बि हाकिम इंतज़ारु करे,
पर मां हकम सां शादी कोन कंदमि। मुस्कान, मां हकम सां वाइदो करे आई आहियां त ॾिस सकीना, तुंहिंजे वाइदे जे करे मां पंहिंजी ज़िंदगी बर्बाद कोन कंदसि। ऐं हाणे इन मौज़ूअ तां हटी करे ॻाल्हायो त बहितर थींदो, छो जो मां इन मौज़ूअ मुताबिक़ कुझु बि ॿुधणु नथी चाहियां। जेकॾहिं मुस्कान राज़ी न थी ऐं हितां मां वापसि वयसि त हाकिम ख़ान मूंखे जीअरो पूरे छॾींदो ऐं हिते वरी मुस्कान मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां तयार ई न आहे। कुझु बि थिए, हर हाल में मुस्कान खे राज़ी करे पोइ ई हितां वेंदसि। जेकॾहिं मुस्कान राज़ी न थी तॾहिं बि दिलावर जे मुंहं ते मुस्कान कुझु मोहलत घुरंदी, पोइ बि मुंहिंजो भलो थी पवंदो। कुझु न कुझु ज़रूरु करिणो पवंदो, न त हाकिम मुंहिंजो सिर खणी छॾींदो।